नाज़रीन, अॼु असां झुरबी लॻ हिकु ॻोठ में हुते मौजूदु आहियूं जिथे नवाब मोहम्मद ख़ान जो प्यारो शागिर्द फ़तेह मोहम्मद लेगारी असां सां मौजूदु आहे ऐं फ़तेह मोहम्मद बि नांग झलींदो आहे। त अचो फ़तेह मोहम्मद खां पुछूं। अस्सलाम वालेकुम फ़तेह मोहम्मद साहब, असांखे ॿुधायो त अव्हां जेके ई नांग छो झलींदा आहियो, इन्हनि जो अव्हांखे कहिड़ो लाभ थो मिले? वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातहू। अल्लाह जो शान है, अल्लाह जो करम है। जोगिन जो फन 2.5 अखरी कारो अमल जे हिसाब सां नवाब मोहम्मद ख़ान लेगारी जो शागिर्द आहियां। तमामु सुठो। तक़रीबन 1973 खां वठी असांजो हिन ते रिसर्च करण ऐं हिन जे फ़ाइदनि मुतलिक़ ॼाण वठण ऐं उन खां पोइ वधि खां वधि जेकॾहिं के इंसान को कखिजी पए त उनजो बचा कलाम पाक जी पढ़ाई जे ज़रिए जेको सो कयो वञे ऐं उन सां गॾोगॾु जीअं हिकमत जे लिहाज़ सां जड़ी ॿूटियूं आहिनि उन जे लेवल सां जेको सो उनजो ज़हर ख़तमु करणु ऐं उनखे उन मंज़िल तक पहुचाइण जो सिस्टम असांजी हिकिड़ी तहक़ीक़ाती सिस्टम रही आहे। वक़्तु ख़तु थियो आहे 1973 खां लगातार असां हिन ते रेगुलर कमु कयूं पिया। असांजो मेन मक़सदु जेको आहे सो हिन जीतनि जेके बि अलाह ताला ठाहिया आहिनि पैदा कया आहिनि त इन्हनि में छा ख़ुशूसियत आहे। जी, इंसान त वीचारो डरपोक आहे, ख़ौफ़ज़दा आहे, नांग खे ॾिसंदे ई देरि कोन थो करे हुनखे मारण जी। त आउं नंढड़ो सुवालु पुछंदुसि त आया को बि माण्हू अहिड़ो ॿुधाए त नांग कंहिं ते घर वेठे हमिलो कयो आहे? न, कॾहिं बि कोन थियो हूंदो। बेशक बेशक असां हमिलो पंहिंजी दिफ़ा लाइ, पंहिंजी सेफ्टी। भई उहो त हिकिड़ो कुदरती सिस्टम आहे। जी जी, इंसान जेकॾहिं आउं तोखे धकड़ त लादी तूं पंहिंजो बचाव कर। बेशक बेशक। त ही जीत जानवर जेके बि शयूं अलाह सां ख़र्चियूं आहिनि उन्हनि खे सराह ॾिनो आहे त अलाह रब्बुल आलमीन ॾिनो आहे। उन्हनि जे मुतालिक़ ॼाण वठणु असांजे पाकिस्तान में त को अहिड़ो मैटर कोन्हे जेको हुनजी तहक़ीक़ात करे, पर बैरूनी मुल्क में जापान आहे, जर्मन आहे, इंडोनेशिया आहे, इंडिया आहे, चीन आहे, जेके हिन ते महारत हासिल कई आहे। उन सां गॾोगॾु हिन मां हिकिड़ा अहम नुस्ख़ा ठहनि था जेके इंसान जे बचाव जे कारण हूंदा आहिनि। हुकूमत जे तरफ़ां माना तव्हांखे उहे फैसिलिटियूं कोन आहिनि, तव्हां बि उन मां को लाभ हासिलु करियो जेका तव्हां ॿुधायो पिया उन मां जेका अव्हां वटि अहिड़ा मक़सद वज़ीफ़ा बि आहिनि जिन्हनि सां फ़ाइदो मक़सदु अॼुकल्ह जे हिसाब सां उहे लाभाइता कोन आहे। को इंजेक्शनूं अची वियूं आहिनि, उहे शायदि देरि पा थी विया आहिनि या उन्हनि ते अमल कोन आहे को। इन हीअ तव्हां कुझु नांग बि आंदो आहे शायदि, हिन में असांखे ॾेखारींदो त इन में कहिड़ो नांग आहे, छा आहे? हीअ कोबरा नांग आहे जेको अव्हां ॾिसी रहिया आहियो। हींअर ताज़ो ॻोठ मास्टर आलम जे जेको असांजे ॻोठ जे लॻभॻि मीरपुर ओल्ड जे पासे में मीरपुर पुराणी जी उते हिन जे पुठियां नांग जे पुठियां नोर पियो। हीउ पंहिंजे बचाव करणु हिकिड़े घर में घिरी वियो। मूंखे दोस्तनि फ़ोन कयो, पोइ उतां आउं हिन खे पकिड़े पंहिंजो वठी आयुसि। माशा अल्लाह हाणे हीउ ॾिसो पिया त मुंहिंजे हथ में ही जीअरो जाॻंदो नांग आहे जंहिंजा ॾंद बि आहिनि ऐं गॾोगॾु हिन जो पॉइज़न बि आहे। कोबरा जा कई क़िस्म आहिनि, हिकिड़ो ॿ क़िस्म, हिकिड़ो रेड कलर, ॿियो वाइट कलर जेको असांजे मुल्क में पाकिस्तान में नथो मिले, पर ॿिया जेके बि नसल आहिनि उहे असांजे मुल्क पाकिस्तान में मिलनि था, ख़ासि तौर ते असांजे सिंध जे इलाइक़े में। जी, इहो अमूमन जेको सो हिकिड़ो सुठी शइ आहे जेका अव्हां ॾिसो पिया त मुंहिंजे हथ में वेठो आहे, पर हू पंहिंजे मज़े सां सुकून सां वेठो आहे। सिर्फ़ु हिन जो बचाव आहे त हिन खे प्यारु कजे, हिन सां रांदि कजे ताकी हीउ ईज़ा न ॾिए ऐं हीअ ख़ौफ़ न करे। अच्छा, हिन में मौजूदु ज़हर आहे हिन में जेके कखे सघे थो, बिल्कुलु चक हणी सघे थो ऐं ज़हर उछले बि सघे थो, माण्हू खे मारे बि सघे थो। हिन में एतिरो असरु आहे, पर असां इहा कमालियत असांजी न आहे। इहा कमालियत जेका आहे सभु कलाम पाक जी आहे जंहिंजे ज़रिए हुनजो बचाव आहे ऐं हुन ते कवरिंग आहे, हुनजी पढ़ाई आहे, वज़ीफ़ो।
हिननि जी जेका आहे आननि ऐं बचनि जी मौसम उहा कॾहिं थिए थी ऐं बचा बि ॾियनि था आनंद असां ॿुधा आहिनि। जी अदा बिस्मिल्लाह हिन में के अहिड़ियूं जिन्सूं आहिनि जेके बचा ॾियनि था ऐं के अहिड़ा आहिनि जेके बेदा ॾियनि था। बाक़ाइदे कुकड़ वांगुरु ॿिया पखी अमूमन जेके आहिनि जंगली उन्हनि वांगुरु जेको सो आरे ते वेहनि था। जीअं कुकड़ वेहंदी आहे 40 ॾींहं जो अरसो हूंदो आहे जेके पंहिंजे आनंद ते घेरो कंदा आहिनि ऐं हर नांग 11 बेदा ॾींदो आहे। ख़ासि तौर ते कोबरा जेको सो 11 आना ॾींदो आहे ऐं पाणी जो जेको झूड़ नांग आहे सो तक़रीबन 130 आना ॾींदो आहे ऐं डमर जेका आहे या कुरुंड या वाइपर आहे यानी लुंडी आहे इहो जेके से बचा ॾियनि था। इहे अमूमन जिन्सूं आहिनि से बचा ॾियनि थियूं बेदा कोन ॾींदा आहिनि। बकाया नांग जेके आहिनि या जीत आहिनि उहे बेदा ॾियनि था। कोराड़ आहे सुनहरी कोराड़ आहे आबे हयात कोराड़ आहे कारी कोराड़ आहे जेका नांग जे मार्फत जेको सो पैदा थिए थी। हिकिड़ी जिन्स हूंदी आहे डायरेक्ट पर हीउ ॿिसर हूंदो आहे जेको कारो नांग कारी मादी कोराड़ सां मिलाप कंदी त उन सां जेको सो कारी कोराड़ इन ई नांग वांगुरु पैदा थींदी आहे। प्लेन बिल्कुलु फण कोन कढंदी बाक़ी कोराड़ वांगुरु उहो मुंहुं हूंदो ऐं इहो ई कद इहो ई बुत हूंदो। अच्छा तव्हां नवाब वली मोहम्मद जा शागिर्द त मौजूदे हवाले सां तव्हां अञा उन एकेडमी सां टच आहियो या? जी हा दादा बिल्कुलु तक़रीबन 1973 खां वठी अॼु ॾींहं ताईं। पहिरें नवाब मोहम्मद खान हो उन खां पोइ फ़कीर मोहम्मद उर्स बहराणी जेको ताजपुर जो रहवासी हो। नवाब मोहम्मद खान जो त अमूमन जेको सो हैदराबाद जो इहो ॻोठ हो पर ताजपुर में अमूमन रहियो ऐं इन ई ते जेको सो कमु कंदो रहियो। 1973 खां अॻु जी ॻाल्हि आहे। हाणे 2013 जे क़रीब असांजो सीनियर शागिर्द नवाब साहिब जो फ़कीर मोहम्मद उर्स बहराणी जेको डेथ करे वियो उन जॻह ते आउं सेटअप थियुसि। अञा ताईं उन तहक़ीक़ाती इदारे जो कमु कंदो पियो अचां। बक़ाया शागिर्द बि काफ़ी आहिनि जेके उहे गॾिजी मूंसां हिन में मदद कनि था। अच्छा उन हवाले सां तव्हांखे को वज़ीफ़ो वग़ैरह मिले? जी जेको उस्तादनि असांखे ॾिनो कलाम पाक में असां काफ़ी वज़ीफ़ा कया अमल कया पर हाणे मौजूदा टाइम में आउं पाण हुन ते सीनियरिटी रखां थो ऐं पाण जेको सो हिन ते कवरिंग मुंहिंजी आहे ऐं ॾींदो आहियां शागिर्दनि खे जेके नवां शागिर्द अचनि था सिखिया वठनि था जेके इंट्रस्ट वठनि था इन जीतनि सां या अमलियात जे लिहाज़ सां त उन्हनि खे मोस्ट वेलकम जेके अचनि था उन्हनि जे लाइ इज़त ऐं एतिराम ऐं ॾींदो रहंदुसि। तव्हांजी एड्रेस ॿुधाए छॾियो त को बि नौजवान ॾिसणु चाहे त अगरि उहो तव्हां सां मिलणु चाहे त? अदा मुंहिंजी एड्रेस जेका ॻोठ जी आहे सो त रोड झुड़बी लॻ मीरपुर ख़ासि ॻोठ करमली लगारी या फतेह मोहम्मद लगारी जंहिंखां बि पुछंदो त ॿुधाईंदा। ऐं मुंहिंजो जेको फार्म आहे सो नवाब साहिब जे ई ॻोठ ताजपुर उन सां लॻ जेको सो ॻोठ हाजी गोविंद बहराणी जिते इहो असांजी फार्मिंग आहे स्नैक फार्म आहे जेको असांजो तहक़ीक़ाती इदारो आहे जंहिंजो इहो हिकु असांखे ॿुधाइजो तव्हां मुरली तव्हां वटि कोन हूंदी आहे छा? मुरली जो फन जेको आहे हिकिड़ो साज़ आहे उहो फ़क़ीरनि वटि आहे जोगी फ़क़ीरनि वटि आहे। असां इन ते महारत कोन था रखूं न असांजो इन सां न मक़सदु हुन सां नांग जेके आहिनि मदोश कोन था थियनि या उनजी पकड़ में अचनि या एॾी का धुन में या ॾेखावो आहे हिकु अर्ज़ु हीअ आहे त हीअ हिकिड़े ॾेखावो आहे। अच्छा जेको मुरली नांग त कन हूंदा ई कोन आहिनि ॿुधंदो ई न आहे। अच्छा नांग कोन ॿुधंदो आहे महसूस जी हा सही सही महसूस कंदो आहे ॿुधंदो न आहे हुनखे कन न आहिनि अचूं आहिनि सही मुरली सां हुनजो को वाबस्ता कोन्हे सिर्फ़ु इहो आहे त हुनजी लहर या हुनजो जेको इशारो आहे त उन ते हू लहर पैदा कंदो आहे ओड़े नमूने सां हू जीअं इशारो थींदो उन ते हू ध्यानु ॾींदो आहे हू पंहिंजे बचा ख़ातिर इहो कंदो। अच्छा हुकूमत तव्हांजे लाइ भला कुझु कयो? दादा हुकूमत जे तरफ़ां मूं 2-3 चकर राउंड कया उन दौरे जी ॻाल्हि थो कयां जॾहिं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हो तॾहिं बाक़ाइदा नवाब साहिब खे हिन ते हिकिड़ो ऑर्डिनेंस मिलियो रिलीफ मिलियो ऐं 200 एकड़ ज़मीन लॻभॻि इन लेबॉरेटरी क़ाइमु करण जे लाइ मिली त इस्पताल वॾो क़ाइमु थिए। नवाब साहिब जी बि इहा घुर्ज हुई तमन्ना हुई पर उहो कमु अधूरो थी वियो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हिन तख़्तादार ते जेको सो लटकायो वियो असांजो जेको कमु हो सो उते पेंडिंग थी वियो। बाद में अॻिते हली
जनाब मुशरफ साहब ऐं डॉक्टर अरबाब गुलाम रहीम जे मार्फत असांजो प्रोग्राम ठहियो सेटअप ठहियो जंहिं ते असांखे तक़रीबन 1 करोड़ रुपए जी आछ कई वई ऐं मिठी जे इलाइक़े में असांखे हेडक्वार्टर ठाहिणो स्नेक हेडक्वार्टर तहक़ीक़ाती इदारो ऐं इन में जेको सो बाक़ाइदगी सां अरबाब डॉक्टर गुलाम रहीम जेको सो असांखे सपोर्ट पई कई पर कुदरत जी शान जो असांखे शायदि नसीब न हो त मथां छापो लॻी वियो गवर्नमेंट डिज़ाल्व थी वियो मुशरफ साहिब जी ऐं ज़रदारी जेको सो इहो सॼो फंड खणी बेनज़ीराबाद नवाब शाह में मुंतकिल कयो उहो फंड खाई वियो जंहिं ते को बि कमु कोन थियो असांजो मेन मक़सदु हो त हिन ते जेका वैक्सीन ठहे थी एड्स जी बीमारी जी उहा घोड़नि में मुंतकिल करे उन मज़ा जेको सो उहा कढी असां दोबारा हुनखे उन लेवल ते आणियूं जेको शफ़ा ॾे इंसान खे। वाह वाह साईं साईं नौजवान लाइ का नसियत भरी का ॻाल्हि ॿुधाईंदव इन से ही असांजो प्रोग्राम ख़तमु कंदासीं। जी दादा बिल्कुलु बिस्मिल्लाह नौजवाननि लाइ आउं इहा चवंदुसि वधि खां वधि असां मुस्लमान आहियूं कलमो पढ़ंदड़ आहियूं असां कलाम पाक खे रुॻो पढ़ण ते महदूद न रखूं उन खां अमली तरीक़े सां फ़ाइदो वठूं ताकी ख़बर पए त कलाम पाक कहिड़ी शइ आहे उन मां फ़ाइदो छा आहे। जहिड़े नमूने मुंहिंजे हथ में ही नांग आहे त असां इन कलाम पाक जे वसीले अगरि जेकॾहिं कंहिंखे खाई वञे त असां उन सूरत खे पढ़ी करे उनजो ज़हर खे ख़तमु कयूं। ठीक है साईं महिरबानी।